थादल प्यार का अब आदमी ना पैसा खाइयो पैसा दे थादल तो के पियाऊंगा बाकी फिलहाल हाल ना थादल प्यार तो या जवाब दे दो बाबा जवाब आ पैसा दीने तो के पियाईंदा दे बाकी हाणे ये थादल कादो अचे मां चवे तो वरी चवां तो थादल प्यार बेहतर थींदे बाबा बेहतर थींदो ठीक आ बाकी पैसा दीने थादल पींदे ना अरे तुझा केड़ा असा के पैसा खाता से तुझा हाने पैसा खाइंदा से खाधा थी तो चवां तो ना आखिरी तो चवे तो पियाइंदे या ना ये ना बता पियाईंदा पैसा दे भाड़ मुर्सी आ जा ये जो दिसे तो ना सिस्टम से ड्राई छतो मां ड्राई देखा अच्छा हां गिलासा भनी छतो मां चवां तो तू भन किसा तो मां बिछो तू भन यार सुठो जिद करे थादल प्यार जिद ना है पैसा दींदे थादल पियाईंदो मैं हक्का मांजो ये नहीं करे हां ओए हले तो बंद करना शरबत पिया छतो करे ये पैसा दींदे तो पियाईंदो मैं ना मां चवे तो पिया तो या जवाब दे तो मुखे जवाब ॾिनो मैं छा मसलो आहे तव्हां केरु आहियो मां जेको बि हुजां मसलो छा आहे मसलो कुझु बि न मां शरबत घुरां थो वञो पोइ हिनखे पैसा छो नथो ॾे पैसा कहिड़ा हिन जा खाधनि जो कोई हाणे हिनखे नथो ॾियां मां हे चवे थो न जॾहिं बि अचे थो ईअं पीतू हले थो वञे मसलो छा आहे आहीं तूं केरु न दादा ऐं दादागीर आहे छा मसलो आहे तूं कहिड़ा हद ऐसे चवां जो तूं मूंखे सवाल पुछा करे मां जेको बि आहे मां हिकु इंसानियत तौर हिकु इंसान आहियां ऐं हिन शहर जो रवासी आहियां शहरी आहियां यार हरू भरू गिची में न पो सुठो ताईं विच में तूं अचें थो ॻिचीअ में त तूं त माण्हुनि जे में पवे न हाणे हले थो या वरी ॿियो को तुंहिंजो बंदोबस्तु कजे मां शरबत पीअण खां अलावा कॾहिं बि न वेंदो वापसी तूं शरबत पीअंदे हा छो तुंहिंजी ॾाढी मुड़सी आहे हा छो छा कंदे तूं न छाजे लाइ छा कंदे तूं छा कंदो मां हथ न ला हथ न लाइ तूं दादागीर हथ न लाइ हेठि कर हा उहो ख़बर आहे मूंखे तूं हथ हेठि करे हथ हेठि करे छा हथ हेठि करे टमाट ना ॾिस बस छा आहे टमाटो न हणो न हाणे उस्ताद न हण उस्ताद हाणे उस्ताद थी वई मां चवां थो टमाट न हण ॻाल्हि हेॾे आहे 2 मिंट कटे था हेॾे आहे वेट पुट ॻाल्हि ॿुध हिते हर इंसान पंहिंजे पेट जी पूजा लाइ पंहिंजो रोज़गार करे थो धंधो करे थो हर इंसान पंहिंजे बचनि खे खाराइण लाइ सुबुह जो सवेरे घरां निकिरे थो त रोज़गार थिए त मां पंहिंजे बचनि खे खारायां ऐं तव्हां वरी अची करे इन्हनि ग़रीबनि खे तव्हां ॾाॿो ॾेई करे उन्हनि जूं जेके शयूं आहिनि उहे तव्हां हासिलु कयो पुट तूं बि नौजवान आहे पढ़ियलु लिखियलु आहे तालीम याफ़्ता आहे तोखे इहा सुञाण न आहे त मां ग़रीबनि सां ज़ुल्म कयां थो रोज़ तूं घणे जो गिलास हिकिड़ो पीतो वञेसि उन ग़रीब जे दिलि मां आह केॾी निकिरंदी हूंदी तूं कुझु पंहिंजी महिनत कर महिनत सां हर शइ थींदो आहे यार मूंखे माफ़ कर मां बाकायदे दई रोज़ हिन जो 2 गिलास 3 गिलास पी वेंदो मुंहिंजी ग़लती माफ़ कर बसि ईअं ई आहे जेकॾहिं असां ॿियनि जे मथां हिकु अहसासु कंदासीं त असांजे मथां ॿियो बि को अहसासु कंदो जेकॾहिं असां ॿियनि जे मथां ज़बरदस्ती कंदासीं त थी सघे थो असां खां वधीक ॿियो को हुजे उहो असांजे मथां ज़बरदस्ती कंदो अलाह खे ॾाढो न आहे पसंदि रब चवंदो आहे त महिनत कयो महिनत वारो मुंहिंजो दोस्त आहे इन करे ही महिनत कनि था पंहिंजी रोज़ी कनि था ऐं तव्हां उन्हनि जे मथां दादागीरी करे तव्हां उन्हनि जूं शयूं खणी ईंदो को सब्जी वारो आहे त सब्जी वारे जी सब्जी खणी था वञो होटल वारो आहे त होटल वारे जी चांहि ईअं पी वञो था या कंहिं ॿिए कारोबार वारो आहे उन खां तव्हां ईअं बदमाशी ते करे था वञो बदमाशी में छा रखियो आहे पुटु अॼुकल्ह अमुन जो दौरु आहे अमुन क़ाइमु कयो अमुन ते ज़ोर ॾियो हे कबीलाई जहिड़ा जेके थियनि था इन्हनि ई करे थियनि था हाणे मिसाल तौरु जे मां न अचां विच में तव्हांजो झगड़ो थिए विढ़ो पाण में इन खां पोइ वरी तुंहिंजा भाइर अचनि वरी हिन सां विढ़नि हिन जा भाइर अचनि हिन जा मिट माइट अचनि वरी तव्हां सां विढ़नि इहे क़ौमी झड़ा पैदा थींदा आहिनि जेकॾहिं असीं इन्हनि ॻाल्हियुनि खे नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते पाण में ईअं विढ़ंदासीं त काफ़ी नुक़सान थींदा असांजूं जानियूं बि ज़ाया थी वेंदियूं असां हिक ॿिए जा खून न कंदासीं खून रेज़ी थी वेंदी ऐं ही शहर ऐं ही ॻोठ वीरान थी वेंदा इन करे पाण में साह धारियो हिक ॿिए सां भाइर थी रहो हिक ॿिए जी मदद कयो तूं केर बि आहीं तूं असांजे विच में आयो आहीं ऐं मुंहिंजो दिमाग़ तूं ॾाढो खोले छॾियो आहे मां अॼु खां पोइ पंहिंजी भली ज़िंदगी सुठी ज़िंदगी गुज़ारींदुसि कंहिंसां बि ॾाढी मुड़ुसी जो को बि लफ़्ज़ इस्तेमालु कोन कंदुसि ऐं उथी शाबाश हुनजा पैसा खाधा हुन खां माफ़ी वठो ऐं हुनजी दिलि ठरे ऐं हुन खां दिलि ठरंदी त हुन खां दुआ कंदो
ठीक है हले हले क्यों थी कम कर अच्छा अच्छा बाबा अला मां हिनखे सम्झायो आहे ॿीहर तोसां हिनखे बदमाशी कंदो ऐं नई वरी तोसां ॾाढ मुड़सी कंदो अला हुनखां माफ़ी वठ ऐं हुन सां ॿई ॿाहिरि थी रहो कोई ॻाल्हि न बस भाऊ कान में बस बस ओके ईअं अमुन ज़िंदा रहे ज़िंदाबाद रहे हिक ॿिए सां भाइर थी रहो ऐं हिक ॿिए सां ईअं थोरी ॻाल्हि ते पाण में न विड़ो तो इन करे अॼु जो पैगाम असांजो इहो आहे दोस्तो जीअं त के अहिड़ा दोस्त आहिनि नौजवान आहिनि जेके पंहिंजी हिन जवानी में अची करे ऐं कंहिंखे ॾुखाइनि था तो कंहिंखे बि न ॾुखायो कंहिंजी बि दिलि आज़ारी न कयो अमुन खे ज़िंदा रहो अमुन ज़िंदाबाद अमुन ज़िंदाबाद